याद रख जै न मुझे महबूब ते कलमो पढ़ियो उन जे ला मरण घड़ीअ ताईं दर खोलियल आ। जै मुझे हुजूर ते कलमो पढ़ियो उन जे ला मरण घड़ीअ ताईं भी दर खुलियल आ। जे नसीब में अथस अरे यार कलमे पढ़ण वारो त छा पर जे बिना कलमे वारो भी मरण खां अॻु में रुगी मुझे मुस्तफ़ा दे न्यारे खुश थी तरफ मुआफ़ करे तो छॾे। इतां ही गाल छिड़ी आई आ खणी थो वञा। यहूदी आ हिकड़ो बचड़ो आ बकरन जा वलर दौलत वडे तादाद में आ। बचड़ो हिकड़ो आ जैके भी अल्लाह हिकड़ो बचड़ो दिनो आ। अंदाजो लगायो अमीर हुजे या गरीब हुजे ओहो बचड़ो केडो न प्यारो होंदो आ। हे यहूदी अम्मा भी यहूदी आ पीउ भी यहूदी आ बचड़ो नंढड़ो हिकड़ो आ पांजे बकरन जे संभाल करण जे ला जंगलड़े में वींदो आ। सदाई मां उनखे चवंदी आ बचड़ा जंगल में वञी थो पर कॾहिं भी सोने मोहम्मद जे मुंह न चढ़जा। पीउ भी सदाई झलींदो आ इन जे दिल में वरी तड़प होंदी आ अल्लाह से ओ मुखे देखार त सही ओ महबूब कहिड़ो आ जे जे ला अम्मा भी झलींदी आ त बाबो भी झलींदो आ। अजीज़ा ने मन पांजू बकरियों चारण जे नियत सा जंगल में रोज वींदो आ। अजीब इत्तेफाक आ अज मुझो मदीने जो मीर चोॾीह जे चंड का वधीक सुहिणो अल्लाह जो महबूब साम्हूं अची वयो। बकरियों चारींदे चारींदे उन बचड़े जी निगाह जो मथे थी वई हुजूर जे चेहरे ते पइजी वई अखियूं बीही वयूं दिल जो कनेक्शन मिली वयो। निहारे चवे थो दे खबर सुहणा तू ओहो ही मोहम्मद त नाही जे जेला मुझी अम्मा रोज चवंदी आ त महबूब जे मुंह न लग जा। मुझे महबूब फरमायो हा मां ओहो ही अल्लाह जो रसूल हाँ। मुझा दोस्त अजीज नंढड़े जी दिल त मुझे मुस्तफ़ा जे नाम ता कुर्बान थी वई दिलड़ी महबूब खे ॾेई वेठो। हाणे रोज सवेल बकरियों वो अम्मा चवंदी पुट बकरन सा वञ अम्मा वञा थो पी चवे बचा बकरन सा वञ बाबा वञा थो। जॾहिं मुझे मुस्तफ़ा जो दीदार थी वयो अब्बो अम्मा अञा चवे या न चवे हे अगई बकरियों छोड़े वञे थो। मकसद बकरियों छोड़न न हुयो मकसद पांजे यार जो दीदार करण हुयो। छो त दिलड़ी मुझे महबूब खे ॾेई वेठो आ। मुझा दोस्त मामूल बणजी वयो जेॾी महिल अबे अम्मा ॾिठो हे अचण सां बकरन खे छॾे मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ॾे पियो निहारींदो हो। मुझो रब भी रब आ मुझो बेनियाज भी बेनियाज आ। इन बकरियों छड़े करे मुझे मुस्तफ़ा जे चेहरे दे निहारण शुरू कयो। अल्लाह वरी बगड़न ऐं शींहन जी ड्यूटी लगाए छड़ी त मुझे मुस्तफ़ा जे दीवाने जी बकरिन जी रखवाली कयो। बगड़ जो कम बकरिन खे चीरण अचे उसाई गुल मोहम्मद त मां गाल पे कई खबर थो कंहिंजी उन बचड़े जी कहिड़े बचड़े जी जेको बकरन खे छॾे ॾींदो आ बकरन खे छॾे ॾींदो आ। मुझे हुजूर जे दरबार में मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ॾिसण में मस्त हूंदो आ। ओॾा उन जे बकरन खे चारण जे ला मुझे रब जे फैसलन ॾे निहार जेको यार सां प्यार कंदो आ त यार जो यार वरी उन खे भी दादलो करे छॾींदो आ। यारी रखी ॾिस न यारी रखी मां अक्सर मिसाल सादड़ा ॾींदो हाँ ता त मुझा मिसकीन मारूअड़ा समझी वञन। सलात मुझे साईं सल्लल्लाहु हे नौजवान मुझे महबूब जे दीदार में दीवानो लगो पयो आ।
अल्लाह जे ज़ात बाबरकात जे कुदरत जा फैसला पंहिंजा। मुझा दोस्त तुझो मुझो सोहणो नबी कायनात जो नबी आ। मुझे मुस्तफ़ा जे मोहब्बत अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे में समाए छॾी आ। बघड़ उन जूं बकरियूं पिया चारीन, गिदड़ बकरियूं पिया चारीन, शींह बकरियूं पिया चारीन। जॾहिं मोटण जो टाइम थे, हे बस रुगी मोटे बकरियूं अॻे ई घर में पहुतियूं वेठियूं हन। माइट ॾिसी चवनि हाणे असांजो बच्चो ॾाढो भलो थी वियो आहे। रीह सॼे रीह चए सवेल काहे थो वञे। बकरियूं माशाल्लाह एॾो ड्रओ करे थियूं अचनि जो खीर खुटण जो नालो नथो वठे। हुननि खे कहिड़ी ख़बर त हे का जुई चारे नथो अचे, हे त पंहिंजे अखिड़ियुनि जी उञ पंहिंजे महबूब जे दीदार सां उझाए थो अचे। आई मुझा दोस्त अजीज ए दीवानो मस्तानो अजीब इत्तेफाका मुझा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम काडे सफर ते निकरी वया। हे दीवानो सजो ॾींहुं इंतजार कई, महबूब जो दीदार कोन थियो। तोखे कहिड़ी ख़बर जंहिं आशिक खे महबूब जे दीदार खां सवा करार न ईंदो आ, उन आशिक खे महबूब न मिलंदो आ त ज़रूर बीमार थी पवंदो आ। ए नौजवान गौर कर, ए नौजवान गौर कर। हे नौजवान मुझे महबूब मदीने जे मीर जे चेहरे पाक जो दीवानो मस्तानो आ, हुजूर जो आशिका घर मोटी आयो आ। रोज़ हशाश बशाश हूंदो आ, अज ॾाढो मायूस आ। बकरियुनि जो भी एड़ो को हाल भलो नाहे। अम्मा थी पुछे बचड़ा अज बकरियूं भी तैयार नाहिन, अज तू भी तैयार नाही। चवे थो अम्मा का गाल नाहे। मुझा दोस्त ॿियो ॾींहुं गुज़रियो, वरी सवेल वयो, महबूबन जो दीदार न थियो। बिना खाइण पीअण जे वयो, बिना खाइण पीअण जे आयो। अम्मा खे पक थी त हिन मुंहिंजे बचड़े खे बीमारी लगी आ। पीउ खे पक थी मुंहिंजे बचड़े खे बीमारी लगी आ। हकीम खे वठी आया, तबीब खे वठी आया। आख़िर बचड़ो हलण खां वॾो थी वयो, बकरियूं चारण जी हिम्मत कान रही, खट ते वेही रहियो। अम्मा चए मानी खा, अब्बो चए मानी खा, पर हुन जे दिल में मानीअ जी तड़प न हुई, मुझे महबूब जे प्यार जी तड़प हुई। कमज़ोर थींदो वियो, खट ते वेही वियो। हाणे निकरण जी हिम्मत कान हुई, वञण जेतिरी ताक़त कान हुई। लेकिन इश्क काॾे वञे, प्यार काॾे वञे, मोहब्बत काॾे वञे। यहूदीअ जो बचड़ो दीवानो लॻो पियो आहे, रुगी ज़ारो कतार रोए थो। अम्मा चए थी बचड़ा तूं ॿुधाई छो नथो? अब्बो चए थो बचड़ा तूं ॿुधाई छो नथो? जंहिं वक़्त में अब्बे अम्मा ॾिठो त बचड़ो हाणे आख़िरी स्टेज ॾे थो वञे, मां हूंदिया रोई थी चवे बचड़ा खुदा जे वास्ते मां अम्मा तुंहिंजी हाँ वाइदो थी कयां त तूं जेको अंगल दिल में थई कदे मां पूरो कंदसि। जेॾी महिल मां ईअं चयो, चवे थो बाबा खां पुछ। जॾहिं उन जे पीउ खां पुछे, उन बि चयो बचड़ा तूं हिकिड़ो ई त आहीं, सभु कुझु तुंहिंजे लाइ, तूं हुकुम त कर। जेॾी महिल अब्बे अम्मा चयो त जीअं चवंदे तीअं कंदासीं, हाणे बचड़ो ज़ुबान थो खोले। उन कीअं खोली, हेॾऊं आशिक बोली बोली। उन दीवाने जुबान खोली, हेॾऊं आशिक बोली बोली। साईं सुहिणा ताज मोहम्मद ऐं गुल मोहम्मद फ़कीर त उन आशिक तर्जुमानी करे चयो त हो नंढड़ो बचड़ो थो चवे, छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। मुझे दरे दन जी बी का दवा कान आ, मुझे मरे जन जी बी का दवा कान आ। मूंखे महबूब जे दर ते पुॼाए अचो। मां मदीने देवी दुस कंदो रबू धणी, इहा उम्मीद
द अल्लाह में आ घणी मां मदीने देवी दुस कंदो रब धणी मुखे उम्मीद अल्लाह में आ घणी जे के न साल हाजी उम्रे ते वञने जे के मथे महीने में हाजी उम्रे ते वञने मुझो नालो उन्हनि सां लिखाए अचो मुझो नालो उन्हनि सां लिखाए अचो मुझे दरे तन जी भी का दवा कान आ मुखे आका जे दर ते पुॼाए अचो पुराड़ा गुल मोहम्मद छा कंदे वञी यार जे दर ते पोढ़ो लॻो पियो चवे थो मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया साईं ताज मोहम्मद उन जे अंगणनि जी वेही बुहारी दिया मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगणनि ते वेही बुहारी दिया खैर मुंहिंजो अल्लाह खैर मुंहिंजो घुरो था अमां जे अगर जल्दी मूंखे मुझे महबूब वटि पुॼाए अचो छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो मां चाकु थींदुसि मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी भी का दवा कान आ मुखे आका जे दर ते पुॼाए अचो उन नौजवान जॾहिं ॾिठो त मुंहिंजी अम्मा बि एगिरी थी वई आहे मुंहिंजो बाबो बि हा थो करे चवे थो अम्मा जी मुझा बचड़ा ओ मुझा बाबा साईं जी मुझा बचड़ा मुखे जिस्मानी कोई आरज़ू लाक नाहे मुखे त दिल जी बीमारी थी वई आहे बच्चा ॿुधाए त सही आसमान ता तारा लाहे अचूं सब कुछ त आहे हथड़ो त रख कहिड़ी छोकिरीअ सां दिल लगी थई कंहिंसां शादी करण तो चाही अम्मा छोकिरी कान खपे आसमान जा तारा कोन खपनि मूंखे तारन जे भी सरदार सोने चंड जो दीदार करणो आहे अल्लाह मुझा दोस्त अजीज जॾहिं अम्मा ॿुधो त बचड़ो बोली भी पियो ॻाल्हाए बचड़ा खोले चओ अम्मा ॿिए कंहिंसां प्यार नाहे मुंहिंजे दिल में मदीने वारे मीर जो प्यार थी वियो आहे ओ मुझी अम्मा ओ मुझा बाबा बेशक बचड़ो तव्हां जो हाँ पर हीअ दिलड़ी तव्हां जी न की मुंहिंजी हीअ दिल मुझे मुस्तफ़ा जे हवाले थी वई आहे माओ मावा बच्चड़ पियो कावड़ में गाढ़ो थी वयो झट में खणी डंडे में हथ विधई कहिड़ो बेफरमान बचड़ो आ अबे ॾाॾे जा दीन मज़हब छॾे करे महबूब मुस्तफ़ा सां प्यार थो करे मां चवेसि थी यानी छोकिरे जी मां ज़ाल चवेसि थी वाइदो कयो अथऊं त जीअं तूं चवंदे ईअं कंदासीं चवे थो छा कयां चवे थी महबूब ॾे वञ बचड़े में हलण जी ताकत नाहे बचड़े के खणण जेतरी हिम्मत नाहे जैसा बचड़ो प्यार तो करे तू उन दे वञ केर
थो कह दे अचे तू मयार पूरी करे आ त बचड़े जे आदो चवंदासी त असां मयार पूरी कई तुझो कोन आयो उन्हनि खे कहिड़ी ख़बर आ मुझो मुस्तफ़ा न रुगी ईंदो हिन खे वठी बि वेंदो जन्नत में बि पुॼाईंदो आ। ओ यहूदी मुझे हुजूर जे दरड़े ते आयो मुझो मुस्तफ़ा मुरकी रहियो आ निहारे चवण लगो ऐ अल्लाह जा नबी मां फलाणो यहूदी मुझे मुस्तफ़ा फरमायो सुञाणा पयो मुझी ज़ाल यहूदी मुझे मुस्तफ़ा फरमायो सुञाणा पयो कीअं अचण थियो आ चवे थो मां भी यहूदी मुझी ज़ाल भी यहूदण पर मुझो बचड़ो तो महबूब जो आशिक बणजी वयो आ मुझे महबूब जे खिदमत में अर्ज़ो करे ओ सोहना नबी मुझे बचड़े जो हाल हीणो आ मुझे बचड़े जी जिंदगी जा आखिरी लम्हा हन ओ तो मुस्तफ़ा जे ला सिकी रहियो आ मुझे हुजूर फरमायो देर न कयो गुलामन के अबू बकर सिद्दीक सोना उमर सोना उस्मान सोना अली तला जुबर अचो त मां मुस्तफ़ा पंहिंजे दीवाने दे थो हला आए जेडी महल मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कह दे आयो आ जो एक यहूदी जे अंगण ते ओ मुसलमान कलमे पढ़ो कलमो पढ़ी करे कलमे वारे को नफरत करण वारा भा भा को नफरत करण वारा अखियों खोल आशिक मुस्तफ़ा जो हई उम्मती महबूब जो हई कम कह जा थो पियो करी मुझे हुजूर जो दीवानो हई तो हुजूर जे किरदार हुजूर जी सूरत हुजूर जे सीरत जे मथा निकाह कर जियो मुझे मुस्तफ़ा कयो वा इए कर जियो मुस्तफ़ा चयो वा इए चो मुझो महबूब जने उन यहूदी जे दरड़े ते पहुतो आ जडी मल यहूदी अंदर आयो ज़ाल खे तो चवे त पांजे बचड़े के बुधा तो उन जो महबूब आयो आ बचड़े जो अखड़ियों बंद थी वयूं मां रोए थी महबूब जी अंगण को अंदर आया मां के पक थी वई त मुझो बचड़ो दुनिया छड़े चुको आ उन बचड़े दे निहारे जेके मां जुमला चया आशिक पंहिंजे लफ्ज़न में चया चवी तो उहे चवा मां चाती चवे पंहिंजे बचड़े के उन लफ्ज़न के सिंधी शायर पंहिंजे शायरी में किए थो चवे त मां बचड़े के थी चवे उथी बचड़ा सुजागी कर जे तलबी प्यो से आए उथी जानिब सुजागी कर जे तलबी प्यो से आया थई चो चो उथी दिलड़ी सुजागी कर जे तलबी पई से आया थई अजायो रोन अजायो रोन अजायो रोन जो सजन ने कया सदड़ा सजाया थई अजायो रोन जो सजन ने कया सदड़ा सजाया थई मां पंहिंजे बचड़े के पंहिंजे जुबान में सदड़ो करे थी चवे बचड़ा अखियों त खोल जंहिंजे ला तुंहिंजो रूह सटू पियो खाए जंहिंजे ला तुंहिंजी दिल दीवानी हुई अखियों खोल ॾिस अॼु मथां उहो महबूब तुंहिंजे बीठो आ बचड़े जॾहिं कननि ते आवाज़ पयो त मुझो महबूब आयो आ बचड़े अखड़ियों खोलियों मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ते निगाह पईया मुझे हबीब जे चेहरे ते निगाह चिया पवंदी वईया बचड़े जे जुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ये चई करे बचड़ो तैयार दे हलियो वयो, पर गाल कहन थी खुटे। ओहो पीउ ओहा मां कंहिंखां बचड़ो केरु कोन छिनंदो आ। मुझे मुस्तफ़ा कुछ भी न चयो। ज़ाल मुड़स हिक ॿिए ॾे निहारे, वरी बचड़े ॾे निहारे, वरी मुझे महबूब ॾे निहारे। चवन था सुहिणा नबी हे हींअर असांजो नाहे, हींअर आहे बि तुंहिंजो, त बाक़ी मामिलो बि तुंहिंजे हवाले आ। अल्लाह या रसूल या अली। वरी चो हैदरी, वरी चो हैदरी। दिल भर अली जो नालो ये छाती चौड़ी करे वठंदो कर, छो त अली अली आ। सुने अबू बकर सिद्दीक जे सदाकत कुर्बान, सुने उमर जे अदालत कुर्बान, सुने उस्मान जे हयात कुर्बान। लेकिन मुझो जेको अली आ न ओ अली आ, अली अली आ। बस वरी मौजू के अगते वधायो। अज़ीज़ाने मन, छो त शेर खुदा जो नालो वठण सां न दिल जा जेके न पाल न हड़ई ईअं खुली पवंदा। छो त अली अली आ न, ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार, ओहो भरे नारो हणे। ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार, ओहो भली नारा हणे। जंहिंजो चहंदे यारनि सां प्यार, ओहो भली नारा हणे। जंहिंजो यारियां वारो आ यार, ओहो सीनो चौड़ो करे। छो त टिकेट जन्नत जी हैदर आॾींदो, टिकेट जन्नत जी हैदर आॾींदो, पंहिंजे हथनि सां पाण वॾींदो। जेको उन जन्नत वञण लाइ तयार, भले नारो भरे हणे। अज़ीज़ाने मन, उन यहूदी औरत ऐं यहूदी मर्द फैसलो कयो। मुझे महबूब ने निहारे चवण लगा, हाणे असांजो कोने सोच जा मुसलमान। केड़ी मावा केड़ो पीवा जेको इए बच्चे जो जसद खाकी हवाले करे। जेकॾहिं ॿाहिरे मुल्क में बचड़ो जान जहान छॾे वेंदो आ, अम्मा चवंदी आ माल विकणा थी, ज़ेवर विकणा थी, घर विकणा थी। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो बचड़ो घुराए ॾियो, मां उन जो चेहरो ॾिसां, छो त मां मां हूंदी आ। हाणे उन जे दिल ते इहो पत्थर कंहिं रखियो आ, चओ महबूब जे रब रखियो आ। छो रखियो आ? जेकॾहिं हो यहूदी पंहिंजे हवाले कनि हा त पंहिंजे तरीक़े सां दफ़नाइनि हा। मुंहिंजे अल्लाह जे कुदरत इहो गवारा न कयो, जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कयो आ, जंहिं मुंहिंजे महबूब जो दीदार कयो आ, जंहिं कलमो पढ़ियो आ, इन जी तदफीन को ॿियो न करे, मुंहिंजो महबूब पंहिंजे हथड़नि सां पाण करे। ता कयामत ताईं अचण वारन दीवानन आशिकन परवानन के खबर पवे त मुंहिंजो मुस्तफ़ा न रुगी यतीमन जो यारा, पर वफादारन जो भी सरदारा। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं उन मां पी चयो त हाणे महबूब तुंहिंजो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाए मूंखे त अॻे ई ख़बर आहे त मुंहिंजो आहे। मुझे रब मुखे बुधायो आ त महबूब तुझो आ, मुझो आ तॾहिं त मुझो इंतजार पियो करे, मुझो आ तॾहिं त पहुचण सां मुंह ते ही मुझे रब ते कलमो पढ़ी रहियो आ। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तवज्जो कजा मुंहिंजा दोस्तो, उन नौजवान ज्यादा नमाज़ूं त कोन पढ़ियूं हुयूं, रोज़ा त कोन रखिया हुया, हज त कोन कया हुया, उमरा बि कोन कया हुया, पर हुन दिल मुझे यार खे ॾेई छॾी हुई। पहिरो जुमलो याद कजा, ॻाल्हि दिल जी हली रही आ। जेस ताईं दिल मुझे मुस्तफ़ा के न ॾींदे,
जियां वणई तियां पियो कर। अल्लाह जे ज़ात वा बरकात खे तुझे मुझे इबादतुन जी परवाह ना है, रोज़न जी परवाह ना है, हजन जी परवाह ना है। इन जो मकसद इहो ना है त इहो अमल न कर। नमाज भी खुदा खे वणंदी आहे, रोज़ो भी खुदा खे वणंदो आहे, हज भी खुदा खे वणंदो आहे, पर तॾहिं वणंदो आहे जॾहिं ज़ुबान ते क़ुरान हुजे, सीने में मुझे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हुजे।